अहम ख़बर है इस्लामाबाद का आवाज़ शेयर कनासी सुद समा वारे वफाकी वज़ीर अताउल्ला तारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस। मुल्की मईशत की बहाली इस्तेहकाम में सऊदी अरब जो अहम किरदार है। वज़ीर आज़म जा सऊदी अरब ऐं क़तर जा दौरा अहमियत वारा हुआ। इस्लामाबाद में ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। ॿिन्ही मुल्कनि जा दौरा इंतहाई कामयाब रहा। अता तारड़ जो इहो चवणु आहे। अवां अपडेट कनासी हुकूमती कावशुन सा मईशत इस्तेहकाम ला गामज़न है। सऊदी अरब में थियल मुलाकातूं तामीरी ऐं नतीजा ॾींदड़ रहियो। सऊदी वज़ीर जे दौरे दौरान $2 अरब 20 करोड़ जे मुआहदनि ते सहियूं कई वयूं। मुआहदा हतमी मरहले में दाख़िल थी चुका आहिनि। पंज ते कम शुरू थी चुको आहे। सऊदी अरब जी पाकिस्तान में मजमूई सीड़पकारी जो काथो $2 अरब 80 करोड़ थी वियो आहे। सऊदी अरब सां हिन वक़्त ताईं 34 मुआहदनि ते सहियूं थियूं आहिनि। मुल्क में IT समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सीड़पकारी थी रही आहे। क़तर पाकिस्तान में $3 अरब जी सीड़पकारी कंदो। वफ़ाक़ी वज़ीर अताउल्ला तारड़ जो अहिड़ो चवणु आहे। सूमर वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस। मुल्की मईशत की बहाली ऐं इस्तेहकाम में सऊदी अरब जो किरदार अहम है। वज़ीर आज़म जा सऊदी अरब ऐं क़तर जा दौरा अहमियत वारा रहा। ॿिन्ही मुल्कनि जा दौरा इंतहाई कामयाब रहा। हुकूमती कोशिशुनि सां मईशत इस्तेहकाम ॾांहुं वधी रही है।